अच्छा महाराज, तो भागवत महापुराण धरती ते कीअं पहुती, अमृत असांखे कीअं मिलियो? छो जो भगवान जी कथा केवल ईअं न सम्झो जो त हाणे 5,500 साल श्री कृष्ण भगवान आया, न न, पहिरियों बि कथा हुई, पहिरियों बि हुई। अच्छा, हाँ, हरि अनंत, हरि कथा अनंत आहे। हाणे ॿुधायो कल्कि भगवान आया आहिनि छा? न आया आहिनि न अञा। कलयुग जा 800 साल पहिरियों ईंदा न। हाणे तव्हांखे नालो पतो आहे कि न? संबलपुर में ईंदा, पिता जो नालो विष्णु यश पतो आहे न। जंहिं घोड़े ते चढ़ींदा देवदत्त, उहो बि नालो तव्हांखे पतो आहे। पोइ ॿुधायो, भगवान अनंत आहिनि। राम जी आया छा पहिरियों राम जी कथा न हुई? हुई भाई। वाल्मीकि भगवान 10,000 साल पहिरियों लिखी छॾी कथा। पोइ भगवान अची करे 10,000 साल पोइ उहा रामायण ठही। अहिड़ी त भगवान संतन ते कृपा कई आहे, दिव्य दृष्टि ॾिनी आहे। सदा सदा हरि जुग जुग भगत पाया, कोई हिकु बार थोड़ी ना आया न श्री कृष्ण जी। आहा, सदा 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 अनंत अवतार आहिनि भगवान जा, कोई गिनती ना है। श्री कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ नारायण जड़वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। तो सभिनि खां पहिरियों इहा कथा चतुः श्लोकी रूप में श्री भगवान वासुदेव नारायण विष्णु भगवान श्री ब्रह्मा जी महाराज के ॿुधाई। ब्रह्मा जी महाराज वाई कथा श्री नारद जी महाराज पंहिंजे मानस पुत्र के ॿुधाई। नारद महाराज उहाई कथा जो ज्ञान भगवान वेदव्यास महाराज के ॾिनो। उहाई कथा भगवान वेदव्यास महाराज पंहिंजे महान योगी सुपुत्र श्री सुखदेव महाराज के ॿुधाई। उहाई कथा सुखदेव महाराज जॾहिं परीक्षित महाराज के ॿुधाई त सूत जी चवनि था मां बि उन सभा में वेही करे उहा कथा आत्मसात करे वरिती। कई ऋषि मुनि संत महात्मा उते वेठा हा। गंगा यमुना सरस्वती आदि भी सुंदर स्वरूप में अची करे उहा कथा ॿुधी रहियूं। उहाई कथा मां सुखदेव महाराज श्री मुख मों पंहिंजे हृदय में धारण कई। इन जी स्मरण शक्ति मेधा एतिरी तेज आहे कि यादि न करिणो पवंदो आहे। हिकु बार कथा वई त जीअं पेन ड्राइव में असां घुमाईंदा आहियूं, गोल गोल चकरी घुमंदी आहे, उन में डाउनलोड थी वेंदी आहे। पोइ तव्हां 100 बार ॿुधो, 1000 बार ॿुधो। त अहिड़ी तरह सां सुखदेव जी सूत जी आदि संत महात्मा जेके थिया आहिनि, उन्हनि हिकु बार ॿुधी करे पूरी पूरी धारण कई आहे, यादि बि करे वरिती आहे, अर्थ बि सम्झो आहे। चओ हरे राम।